सुजाग सौदागराणी जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार चरवार। प्यारा साथियों, बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर कंहिं मुल्क में हिकिड़ो बादशाह हूंदो हो जंहिंजी तमामु वॾी बादशाही हूंदी हुई। सिम जा जेतिरी हुनजी वॾी बादशाही हूंदी हुई, उनमें वॾा वॾा सौदागर पिणु रहंदा हुआ। से उन में हिकिड़ो वॾो सौदागर रहंदो हो जो ॾाढो सियाणो ऐं अकुल वारो हूंदो हो। से सौदागर जी फूह जवानी अची थी, पर शादी कान पिए कयईं। जीअं पाण वटि थींदो आहे, अक्सर जॾहिं जवान नौजवान थींदो आहे, शादी जा ॾींहं थींदा अथसि, यार दोस्त चवंदा अथसि अबा शादी नथो करीं, तो सही इन सौदागर खे बि संगतिन अची तंग कयो त शादी कर उमिरि वञे ई थी। पर तीअं उहो सौदागर चवंदो हो त आऊं शादी कंदसि त पाण जहिड़ी सियाणी ऐं अकुल वारी ज़ाल सां कंदसि। ऐं थींदे थींदे आख़िर साईं हिकिड़े ॾींहुं कंहिं सौदागर दादी जे वाखाण ॿुधाई। से कंहिं सौदागर दादी जे वाखाण ॿुधाई त उहा अकुलमंद ऐं ॾाई आहे। सो साईं हीउ सौदागर दादो उन सां शादी करण लाइ तयारु थी पियो। कहरनि सां साईं जीअं थींदो आहे, मिट माइट विया संग घुरियाऊं, तो सौदागर जी उन सौदागर दादी सां शादी थी वई ऐं सौदागर दादो परणिजी अची घर भेड़ो थियो। साईं शादी जी पहिरीं राति सो नखरा त हूंदा आहिनि ज़ालनि जा। तो साईं इहा शादी जी पहिरीं राति ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे कंदे ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चयो त साईं मुंहिंजा सौदागर दादा, मर्द जी औरत सां असुल पुॼती कान्हे। मां हिनखे पुॼणु मर्दनि जे वस जी ॻाल्हि ई न आहे। असां औरतूं अव्हां खां ज़ोर आहियूं। असां ज़ालूं औरतूं पंहिंजी ते अचूं त सभु कुझु करे सघूं थियूं। मुड़ुस बि साईं सौदागर दादो सियाणो हो, पर जॾहिं हिन औरत इहा ॻाल्हि कई हुनजी घरवारी, त मुड़ुस उहा ॻाल्हि ॿुधी तपी वाइड़ो थी वियो ऐं पंहिंजी ज़ाल खे चयईं त इहा अणथियणी ॻाल्हि आहे, तूं अजायूं ॻाल्हियूं वेठी करीं। साईं शादी जी पहिरीं राति हिकिड़ी ते ज़ाल, ॿी ते मुड़ुस, आख़िर घणी तकरार खां पोइ मुड़ुस ज़ाल खे चयो, जे तूं ज़िद थी करीं त ॿुध, ऐं हींअर ई सौदागरी जो सामान ॿधी ॿी विलायत ॾांहुं खणी रवानो थो थियां, जिते 2 साल खनि रहंदसि। ऐं हा, ऐं तोखे को बि पैसो ॾोकड़ बि कोन थो ॾेई वञा। ऐं 2 सालनि खां पोइ घर वापसि ईंदसि, पर तोखे घर जो ख़र्च पखो बि न ॾींदसि। ऐं जॾहिं वापसि अचां तॾहिं तो वटि हिकिड़ी हज़ारनि घोड़ी, मेहनि जो वॻु, ढगियुनि जो धणु, ॿकरियुनि जो धणु ऐं हके लाल जो हिकिड़ो पुटड़ो हुजे। जे तो वटि उहे शयूं न हूंदियूं त आउं तुंहिंजो वरी मुंहुं कोन ॾिसंदसि, पर जे तो ईअं करे ॾेखारियो त पोइ आउं सारी उमिरि तुंहिंजो ताबेदार थी गुज़ारींदसि। ज़ाल बि साईं तमामु सियाणी हुई, तंहिं हिकदमि खणी मुड़ुस जा शर्त क़बूल कया। साईं सौदागराणी शीहण ज़ाल मुड़ुस जा शर्त क़बूल कयईं। उहा राति जीअं तीअं वेही गुज़ारियाऊं। ॿिए ॾींहुं अञा सुबुह थियो ई मस्तु, सौदागर सामान सरिड़ो तयारु करे सौदागरी जो माल खणी सफ़र ते रवानो थी वियो। साईं सौदागर सफ़र ते रवानो थी वियो, पर माई खे अची ॻणती थी त हाणे नाहक ज़िद कयूं, सो हाणे उहे शर्त कीअं पूरा कजनि। साईं औरत सोचियो त माई सोचियो त ॿिया त शर्त थी वेंदा, पर हकी लाल जो पुटड़ो किथां आणींदमि। मुड़ुस त हाणे वञे परॾे पियो 2 सालनि लाइ। साईं कहाणी ताईं दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो, ऐं जेकॾहिं चैनल ते नयो आहे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सो साईं किसो कुता ख़ैर अॻियूं ॻाल्हियूं सारियूं विसारे हिमत जो संदरो ॿधाई ऐं सौदागर दादी मुड़ुस खे करे ॾेखारण जो पको इरादो कयो त आउं बि कुझु आहियां। पोइ साईं छा कयईं जो पंहिंजा नवां पुराणा ॻे गटा मेड़े सेड़े गिरवी रखी पैसड़ा हथ कयईं। से पंहिंजा ॻे गटा रखी उन में पैसा हथ कयईं। उन में पहिरें हिकिड़ी हज़ारी घोड़ी, मेहनि जो वॻु, ढगियुनि जो धणु ऐं ॿकरियुनि जो धणु ख़रीद कयईं। उन कम मां वांदी थी उते हिकिड़ो पघारदार रखी उन्हनि जी सार संभाल रखियाईं ऐं कुझु ॾोकड़ साइड ते रखियाईं। ऐं पंहिंजे हिकिड़े ख़ासि बानी माण्हू खे भरवारेसि उन माण्हू खे सौदागर जे पुठियां मोकिलियाईं त ख़बर वठि त सौदागर किथे आहे। साईं उहो माण्हू
सौदागर जी ख़बर वठी पहुतो त फलाणे शहर में सौदागर रहियो पियो आहे। सौदागर जी ज़ाल छा कयो जो वेस बदिलाए पंहिंजे माइटनि मां हिकिड़े वफ़ादार बानी साण करे उन शहर में वञी पहुती ऐं हिकिड़ी जाइ मसवाड़ ते वठी उते रहणु लॻी। से कंहिं ॾींहुं गुज़रण खां पोइ हिकिड़े ॾींहुं सौदागर जी ज़ाल बानी खे सुखड़ियूं पाखड़ियूं ॾेई सौदागर ॾांहुं रवानो कयो ऐं चयाईं त सौदागर खे मुंहिंजा सलाम ॾे। बानी बि सौदागर वटि वञी पहुती ऐं सुखड़ियूं पाखड़ियूं ॾिनई ऐं चयाईं त मुंहिंजे साइण जे बराबरि सुहिणी हिन मुल्क में का बि ॿी मलुकज़ादी कोन्हे। इतफ़ाक़ सां हुन तव्हांखे ॾिसी वरितो आहे। हाणे अखियुनि में निंड न आयसि ऐं आराम न आयसि, सो तव्हां ॾांहुं ई सुखड़ियूं पाखड़ियूं मोकिलियूं अथसि ऐं सलाम बि चया अथसि। सौदागर दादो साईं सुखड़ियूं सलाम वठी ॾाढो सरो थियो ऐं बानी खे वॾी इज़त ॾिनाई ऐं ॾाढी इज़त सां विहारे ख़बरचार वठणु लॻो। जॾहिं ते बानी हलणु लॻी तॾहिं सौदागर केतिरियूं ई क़ीमतियूं सुखड़ियूं पाखड़ियूं ॾेई हुन ॾांहुं मोकिलियूं। अहिड़ी तरीक़े सां घटि वक़्त ताईं ॿिन्ही में रुॻो सलाम ऐं कलाम जो रस्तो जारी रहियो। बानी सौदागर ॾांहुं तोहफ़ा खणी ईंदी हुई, सलाम दुआ खणी ईंदी हुई ऐं वापसि वरी पैगाम सरड़ो खणी वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं ते सौदागर वठी बानी खे चयो त मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं तुंहिंजी साइण जी महिमानी करियां। सौदागर खे अची मन में ओरा खोरी थी त अहिड़ी सुहिणी माई रोज़ पई तोहफ़ा मोकिले, का हिकिड़ी राति करे गुज़ारियांसि। सो बानी खे कुझु ॾोकर ॾेई सरचाए राज़ी कयईं ऐं चयाईं त तुंहिंजी साइण सां महिमानी करियां, तंहिं ते तूं वञी हुन खे वठी अचु। बानी अची थी पंहिंजी मालकिणी सां ॻाल्हि कई, जेका सौदागर जी ज़ाल असुलु अॻु ई तयारु हुई। जे चयसि त सौदागर खे वञी चओ त पहिरीं मूंखे पंहिंजी मुंडी ऐं रुमाल मोकिले त पोइ आउं तुंहिंजी महिमानी खाईंदुसि, ऐं ॿियो इहो त आउं तो वटि फ़क़ति राति जो अधु पहर ईंदुसि, ऐं ॿियो त पंहिंजी मुलाक़ात ऊंदाही राति में थींदी ऐं ऊंदाही कोठी में थींदी। सौदागर हुन जा ई सभु शर्त क़बूलु कया ऐं पंहिंजी मुंडी ऐं रुमाल ॾेई मोकिलियईं। पोइ चंड जी 28वीं राति सौदागर जी ज़ाल वेस बदिलाए हार सिंगार करे सौदागर जे घर वेई। जेतोणीकि राति जो वक़्तु हो ऐं ऊंदाही लॻी पई हुई, पर हूंदे बि हुन पंहिंजे मुंहं तां निकाब न लाथो ऐं सौदागर हुनजे मुंहुं ॾिसण लाइ फानोस ॿारण लाइ ॾीओ ॿारण लाइ घणेई भेरा ज़ोर लॻायो, पर हुन शर्त यादि पे ॾियारियसि। सौदागर बि ख़्यालु कयो त अॼु शर्म खां मुंहुं नथी ॾेखारे त ॿिए भेरे पाण ई मुंहुं ॾेखारींदी। तंहिं करे सौदागर वधीक ज़ोर न भरियो त मतां हू कावड़जी हली न वञे ऐं ॿिए दफ़े वरी ईंदी त अॼु न ॾेखारियईं त ॿिए दफ़े मुंहुं न ॾेखारींदी। आख़िर जॾहिं मुलाक़ातनि जो सिलसिलो शुरू थियो आहे त हीअ मूंखां हाणे परे न वेंदी। ईअं ई सही सौदागर दादे ऐं सौदागर दादी जे दिलि में जेको ख़्यालु हो सो पंहिंजो पूरो कयऊं ऐं पहर जॾहिं अधु पहर अची पूरो थियो, तंहिं करे सौदागर दादी मोकिलाए उतां निकिरण जी कयो। सौदागर घणेई ज़ोर लॻाया, कोशिशि कई, पर लाचार हो, छो त वाइदो अधु पहर जो थियल हो। सो वञणु वक़्तु उन औरत खे जेका असुल में हुनजी ज़ाल हुई ॿियूं बि केतिरियूं सुखड़ियूं पाखड़ियूं ॾेई रवानो कयईं। सौदागर जी हाल ते सौदागर खां मोटी अची राति विच में ई टपर टाड़ी ॿधणु शुरू कया ऐं सभु साणी बानी समेत वतन वापसि रवानी थी। कुझु ॾींहं जी मुसाफ़िरी खां पोइ अची पंहिंजे शहर में निकिती ऐं वक़्तु गुज़रंदो वियो। ॾींहं हफ़्ता महीना ऐं अची नेठि 9-10 महीननि जो वक़्तु गुज़रियो। 9-10 महीननि जो वक़्तु गुज़रियो त सौदागर जी ज़ाल खे हिकिड़ो सुहिणो पुटड़ो ॼाओ। हू वीचारी ॾाढी ख़ुशि थी ऐं ख़ुदा जा लख लख शुक्राना बजा हंदाई। जिते ॻाल्हि पूरी थी उते सौदागर खे सफ़र में 2 साल खनि अची पूरा थिया। तंहिं करे हू वापसि वञण जा हाणे संभाउ करणु लॻो ऐं तयारियूं करणु लॻो। हुन घर अचण खां अॻु ज़ाल खे पंहिंजे अचण जो इतला मोकिलियो। ख़ैर जंहिं ॾींहुं सौदागर अचणो हो उन ॾींहुं सौदागर जी ज़ाल छा कयो जो पुट खे नवां कपिड़ा पाराए ॻिची में रुमाल वेड़े हथ में मुंडी पाराए छॾियईं, जेका हुनजे मुड़ुसु सौदागर हुनखे गिफ्ट तौरु मोकिलिया हुआ। पींघे में हुन पंहिंजे पुटड़े खे लेटाए छॾियो ऐं वरी रए सां हज़ारनि घोड़ी ऐं ॿिए माल वझजी बि सार संभाल वठी माल जी सार संभाल वठी घोड़ी जो तोबरो दाणे सां, मेन ढगिन जा आवरा कुतर सां ऐं ॿकरियुनि जा वाड़ टारियुनि सां भराए छॾियईं। सौदागर जॾहिं घर में पेर रखियो तॾहिं हुनजी नज़र पहिरियों वञी
कुड़ वथाण ऐं वाड़ ते पई, जिते हज़ारनि घोड़ी मेहूं ढगियूं ऐं ॿकरियूं बीठियूं हुयूं। सौदागर उन्हनि खे ॾिसी दिलि में चयो त ज़ाल त का सियाणी थी ॾिसिजे, पर ॾिसां त हकीलाल जो पुटु बि आयसि या न। इहो ख़्यालु करे अॻिते वधियो, ॾिठाई त ॼणसि कंहिं ॿार खे पींघे में वेठी रोॾे। सईं पींघे में ॿार जो ॾिठाई, ॿार खे ॾिसी सौदागर जूं वायूं बताल थी वियूं ऐं शदीद कावड़ में अची वियो। पर पक न पिए थियसि त उहो को हकीलाल जो ॿारु हूंदो, तंहिं करे शदीद कावड़ में अची वियो। ऐं नेठि ज़ाल खे चयईं त ॻाल्हि ॿुधा त हीउ तो पंहिंजो कौल कीअं पाड़ियो आहे। पोइ सईं सौदागर दादी सियाणी सुॼाण सौदागर दादी उन ते शुरू खां वठी पछाड़ी ताईं सॼी ॻाल्हि मिड़ेई करे ॿुधायसि त कहिड़े तरीक़े सां आऊं तोसां सुखड़ियूं पाखड़ियूं तोॾां मोकिलींदी हुअसि ऐं तोसां कहिड़े तरीक़े सां मुलाक़ात थी, ऐं संदसि ॾिनल सौगातूं मुंडी ऐं रुमाल खेसि ॾेखारियईं। सौदागर उहे सभु शयूं ॾिसी अजब में पइजी वियो ऐं चयईं त बेशक ज़ाल ज़ात पंहिंजी त अचे त सभु कुझु करे सघे थी। उन खां पोइ सौदागर पंहिंजे अंजाम मूजिबि सॼी उमिरि ज़ाल सां वफ़ादार थी गुज़ारियो ऐं हुन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जी ज़िंदगी पंहिंजे बचिड़े समेत ख़ुशि ख़ुशि गुज़रंदी रही। से मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।